أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا بني اذهبوا فتحسسوا من يوسف وأخيه ولا تعسوا من روح الله إنه لا يعس من روح الله إلا القوم الكافرون رب اشرح صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आयत नंबर 87 87 नंबर आयत आहे सूरह यूसुफ जी 12 नंबर सूरह आहे क़ुरान में। हाणे इन खां अॻु में जेका गुफ़्तगू हुई याक़ूब अलैहिस्सलाम ऐं हुनजा जेके पुट हुया जॾहिं उन्हनि अची उनखे ॿुधायो त बिन्यामीन खे इजिप्ट मिस्र जे जेका गवर्नमेंट आहे उनखे विहारे छॾियो छाजे करे जो उन चोरी कई आहे। त उन में यूसुफ याक़ूब अलैहिस्सलाम चयो त मां जेको आहे सब्र कंदुसि ऐं उहो सब्र बि जेको हूंदो सब्रुन जमील हूंदो ब्यूटीफुल ख़ूबसूरत सब्र हूंदो ऐं उहो सब्र कंदुसि ऐं थी सघे थो अल्लाह अज़्ज़ व जल उन्हनि सभिनि खे मूं वटि वापसि आणे ऐं उन्हनि जो जेको ॾुख ऐं जेका उदासी हुयनि ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे यादि कयो उन्हनि एतिरे हद ताईं जो उन्हनि जी अखियुनि में ॻोढ़ा वही आया ऐं उहे उनजे करे उन्हनि जी अखियुनि जी बीनाई हली वई एतिरी हद ताईं यूसुफ अलैहिस्सलाम खे यादि कयो ऐं पोइ उनखां पोइ पंहिंजे पुटनि खां उन गुफ़्तगू में अलॻि थी विया। उनखां पोइ उन्हनि टर्न कयो पंहिंजो फेस ऐं होॾे हलिया विया ऐं उन्हनि जेको आहे चयो त मां पंहिंजी कंप्लेन मां पंहिंजी जेका शिकायत आहे कंप्लेन कंहिंसां कंदुसि अल्लाह अज़्ज़ व जल सां कंदुसि। इहे पोइ आयात में इहा गुफ़्तगू हुई कंहिंजी याक़ूब अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे पुटनि जी। हाणे जी जेका गुफ़्तगू आहे हाणे याक़ूब अलैहिस्सलाम हिन आयत में याक़ूब अलैहिस्सलाम मुख़ातिब आहे पंहिंजे पुटनि सां या बनी यज़हबू फ़तहस्ससू मिन यूसुफ़ व अख़ीहि वला तअसू मिन रूहिल्लाह ऐं मुंहिंजा प्यारा पुटो ऐं मुंहिंजा पुटो वञो ऐं यूसुफ ऐं उनजे भाउ जी ॻोल्हा करियो उन्हनि खे ॾिसो उन्हनि जी ॻोल्हा कयो ऐं अल्लाह जी रहमत खां नाउमीद अल्लाह जी रहमत ऐं अल्लाह जे रिलीफ खां नाउमीद न थियो। हाणे पहिरीं आयात में जॾहिं यूसुफ याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट जेके हुया उहे एतिरे हद ताईं कावड़ में हुया पंहिंजे पीउ सां बदतमीज़ी सां ॻाल्हायो ऐं हुनखे चयो त अल्लाह जो कसम आहे तूं अञा ताईं यूसुफ खे थो यादि करे ऐं उनखे यादि करे करे तूं मरी वेंदे एतिरी हद ताईं उन सां ख़राबु पेश आया। हाणे जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम वरी हिकु ॾींहं खां पोइ मुफ़स्सिरून चवंदा त के हिकु ॾींहं खां पोइ के ॿिनि ॾींहं खां पोइ मतिलबु उन वक़्तु उहा गुफ़्तगू ख़तमु थी चुकी हुई याक़ूब अलैहिस्सलाम हुतां हलिया विया। पोइ वरी ॿिनि ॾींहं खां पोइ या हिकु ॾींहं पोइ कुझु अरसे खां पोइ जेको आहे पंहिंजे पुटनि ॾे आया ऐं जेको आहे उन्हनि वरी पंहिंजे पुटनि खे चयो त वञो ऐं यूसुफ जी ॻोल्हा कयो ऐं उन्हनि सां प्यार सां ॻाल्हाईं। इन मां असांखे छा थो मिले इन मां कहिड़ो सबक़ु थो मिले असांखे त याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि जो पीउ हुयो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जेको टार्चर कयो याक़ूब अलैहिस्सलाम ते पर उनखां पोइ बि याक़ूब अलैहिस्सलाम जो जेको बिहेवियर आहे उन्हनि जो जेको रवैयो आहे पंहिंजे पुटनि सां उहो प्यार वारो आहे। त याक़ूब अलैहिस्सलाम जो रवैयो पंहिंजे पुटनि सां कॾहिं बि ख़राबु न आहे उहो प्यार वारो रवैयो आहे। त इन मां अल्लाह अज़्ज़ व जल असांखे ॿुधाए थो त वॾनि जो नंढनि सां कहिड़े क़िस्म जो बिहेवियर हुजे छो जो नंढा जेके हूंदा आहिनि उन्हनि खे इहा शइ ख़बर न हूंदी आहे त वॾे जो बिहेवियर मां कहिड़ी ग़लती कई जंहिंजे करे वॾे मूंखे दड़का ॾिना वॾे मूंखे गार ॾिनी वॾे मूंखे मारियो कुझु बि कयो पर नंढो जेको हूंदो आहे उहो इहो ई सोचींदो आहे त हुन वॾे मूंखे जेको आहे दड़का ॾिना हीअं कयो पंहिंजी ग़लती नंढो न सोचींदो आहे हमेशह इहा शइ ॾिसंदो आहे त हुन मूंखे दड़का ॾिना। त याक़ूब अलैहिस्सलाम खे उन्हनि कुझु बि चयो याक़ूब अलैहिस्सलाम वरी बि उन्हनि सां प्यार सां पेश आयो उन्हनि सां इज़त सां पेश आयो ऐं उन्हनि खे चयूं त वञो ऐं जेको आहे यूसुफ खे ॾिसो। हाणे या बनी यज़हबू मुंहिंजा प्यारा पुट वञो फ़तहस्ससू जो मक़सदु छा आहे फ़तहस्ससू जो मक़सदु इहो आहे त इहो निकितल आहे त हसस हिस्मा जीअं मिसाल जे तौर ते तव्हां काॾे वञो था ऐं तव्हांखे का ख़ुशबू थी अचे ॾाढी सुठी तव्हां ख़ुशबू जी ॻोल्हा था कयो त इहा ख़ुशबू छाजी थी अचे कंहिं सुठे खाधे जी ख़ुशबू थी अचे तव्हां हुन ख़ुशबू जे कॾ वञो था हुन ख़ुशबू जी ॻोल्हा था कयो या वरी तव्हां कंहिं माण्हुनि जो पेर खणी हुनजे कॾ वञो त मां हिन माण्हुनि जो पेरो खणी हुनजे कॾ वञो को बि किलू तव्हांखे मिले त याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चए थो तव्हांखे कहिड़े बि क़िस्म जो किलू मिले तव्हां वञी यूसुफ जी ॻोल्हा कयो ऐं उनजे भाउ जी ॻोल्हा कयो। हाणे पोइ आयात में जेको आहे उन्हनि यूसुफ जो नालो ॿुधो त उहे जेके हुया कावड़जी विया ऐं उहे तमामु बुरे नमूने पेश आया याक़ूब अलैहिस्सलाम सां। वरी याक़ूब अलैहिस्सलाम कुझु देरि खां पोइ वरी पंहिंजे पुटनि ॾे अचे थो ऐं पंहिंजे पुटनि खे चए थो त वञो यूसुफ जी ॻोल्हा कयो। त उन वक़्तु अगरि इहो चए न पंहिंजे पुटनि खे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू अञा वधीक एग्रेसिव थी वञे न वधीक उन कावड़ छो कंदा। याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त उन्हनि पंहिंजी ग़लती जो अहसासु कयो आहे इहा कीअं ख़बर पवंदी त उन्हनि पंहिंजी ग़लती जो अहसासु कयो आहे छो जो जॾहिं बि तव्हां कंहिंखे सच ॿुधाईंदव
अगरि उन में थोरी घणी बि शर्मिंदगी हूंदी या थोरो घणो बि गिल्ट हूंदो, पंहिंजी ग़लती जो अहसासु हूंदो, त उहे तव्हांखे पंहिंजी कावड़ शो कंदा, तव्हांखे पंहिंजी कावड़ ॾेखारींदा। जॾहिं उन्हनि यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो ॿुधो त उन्हनि जेको आहे पंहिंजी कावड़ ॾेखारिया, त याक़ूब अलैहिस्सलाम सम्झी विया त हाणे इन्हनि खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो आहे। इन जे करे इहा शइ हर इंसान में अंदरि अल्लाह सुब्हानहू व तआला हिकिड़ी लाइट रखी आहे, हिकिड़ी सुठाई रखी आहे, चाहे उहो मुस्लमान हुजे चाहे उहो नॉन मुस्लिम हुजे, त अल्लाह ताला हर इंसान जे अंदरि सुठाई रखी आहे। त ॾिसंदव तव्हां माण्हू जॾहिं तव्हां ग़लति को कमु कंदव, तव्हांखे हिकिड़ो अहसासु हूंदो त मां इहो ग़लति करे रहियो आहियां, हिकिड़ी अहसासु हिकिड़ी शइ हूंदी त मां इहो ग़लति, इलाही माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त मां मां इहो ग़लति थो कयां, मूंखे इहो न करणु घुरिजे, अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे तौफ़ीक़ ॾींदो त मां इंशाअल्लाह इहो ग़लति कमु न कंदुमि। पर जॾहिं ग़लति करे 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 एतिरी पॉइंट ताईं माण्हू पहुची थो वञे त उनखे ग़लती जो अहसासु नथो थिए, इहा हिकिड़ी डेंजरस पॉइंट आहे, इहा हिकिड़ी वॾी पॉइंट आहे। जीअं मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू आहे, क़ुर पढ़े थो, सम्झे थो, ॻाल्हाए थो या दीन ते हले थो, हली हली करे शैतान उनखे फेराए थो, पोइ अहिड़ा अमल करणु थो लॻे त उनखे न करणु घुरिजे, त उन में छा थींदो त पोइ उहो वरी माण्हू क़ुर न पढ़ंदो। छो जो जॾहिं क़ुर पढ़ंदो उनखे महसूसु थींदो त मां ग़लति थो कयां। पोइ माण्हू जेके आहिनि क़ुर खां बयानु ॿुधण खां, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ चवंदा आहिनि क़ुर जूं ॻाल्हियूं न कर, इस्लाम जूं ॻाल्हियूं न कर, ॿियूं ॻाल्हियूं कर, मूंखे मां हैप्पी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहियां, मूंखे ख़ुशि रहणो आहे, बाक़ी अगरि क़ुर पढ़ंदुसि त मूंखे ईअं लॻंदो मां ग़लति थो कयां, मूंखे जेको आहे ग़लती जो अहसासु थींदो, शर्मिंदगी थींदी, ग़लती मां ग़लति थो कयां। इन करे माण्हू क़ुर पढ़णु छॾे ॾींदा आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधणु छॾे ॾींदा आहिनि, बयानु ॿुधणु छॾे ॾींदा आहिनि। त मां अगरि इहा शइ ॿुधी त मां जेको ग़लति कयां थो, मूंखे उनजो अहसासु थींदो, मां जॾहिं बि क़ुर पढ़ां थो मूंखे ईअं महसूसु थो थिए त क़ुर जेको आहे मुंहिंजे अगेंस्ट आहे, मां सुठी ज़िंदगी, ख़ुशी वारी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहियां, मूंखे को पंहिंजी ग़लती जो अहसासु, पंहिंजो को गिल्ट शो न करे। त हिकिड़ो गिल्ट हूंदो आहे जेको माण्हू शो कंदो आहे, माण्हू तव्हांखे ॾेखारींदा आहिनि। असांजे दीन में ईअं न आहे त असां कंहिंखे शर्मिंदा कयूं या कंहिंखे घटिताई ॾेखारियूं। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिंखे बि इहो फील न करायो त तव्हां जेको आहे जुर्म था कयो, तव्हां जेको आहे गिल्टी आहियो, तव्हां जेको आहे शर्मिंदा, कंहिंखे बि शर्मिंदा न कयूं। पर जॾहिं क़ुर तव्हां पढ़ो था ऐं अल्लाह अज़्ज़ व जल तव्हां जॾहिं क़ुर पढ़ो था सम्झ में अचे थो ऐं तव्हांखे लॻे थो त तव्हां ग़लति आहियो, इहो जेका शर्मिंदगी आहे इहा ॾाढी सुठी शर्मिंदगी आहे। अगरि अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे त असांखे यकदमि पंहिंजूं ग़लतियूं जेके आहिनि उहे सुधारणु घुरिजनि ऐं अल्लाह खां माफ़ी वठणु घुरिजे ऐं सिधे रस्ते ते अचणु घुरिजे। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा, उनखां पोइ याक़ूब अलैहिस्सलाम चए थो वञो पंहिंजे भाउ ॾे, पंहिंजे भाउ खे ॻोल्हियो ऐं उन यूसुफ खे ऐं उनजे भाउ खे ॻोल्हियो, वञो ऐं उनखे ॻोल्हियो। वला तयसु मिर रोहिल्लाह, ऐं अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थियो। अल्लाह जी रहमत खां, रोहिल्लाह जी माना छा आहे? रोह हिकिड़ो त हूंदो आहे रूह, ॿियो हूंदो आहे रोह। रोहिल्लाह जी माना, रोह जी माना इहा आहे त जेको थधो साहु खणणु, ख़ुशी जो साहु खणणु, माण्हू खे तकलीफ़ में आहे उनखे को अचे सुठी न्यूज़ ॿुधाए थो ऐं उहो चए थो सुठो साहु, वॾो साहु हिकिड़ो खणे थो, उनखे चवंदा आहिनि रोहिल्लाह। नफ़स मां बि निकितल आहे, रीह मतिलबु हवा, उन मां बि निकितल आहे रोहिल्लाह। त जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां हिकिड़ो रिलीफ, हिकिड़ी उमेद, हिकिड़ी होप जेका उहा मिले थी ऐं माण्हू जे दिलि खे सुकून थो मिले। जीअं याक़ूब अलैहिस्सलाम ॾुख में हुया, उदास हुया ऐं उतां हलिया विया, एतिरी हद ताईं उन्हनि जी अखियुनि जी बीनाई हली वई, त इहा शइ शिकायत कंहिंसां कयूं? अल्लाह अज़्ज़ व जल सां। जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला खे पंहिंजा मसइला ॿुधायूं त बदिले में अल्लाह ताला उन्हनि खे छा ॾिनो? अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे दिलि खे सुकून ॾिनो ऐं उन्हनि खे उमेद ॾिनी। इलाही माण्हू हूंदा आहिनि उहे उन्हनि खे जॾहिं तकलीफ़ ॿुधाईंदा आहिनि चवंदा आहिनि निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, दुआ घुरो, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजा सभु मसइला हल कंदो। क़ुर पढ़ो, अल्लाह खां दुआ घुरो, चवंदो दुआ घुरण सां मुंहिंजा मसइला हल न थींदा, मुंहिंजा एॾा वॾा मसइला आहिनि, तूं चए थो हिकु ॾींहुं मां दुआ घुरंदुमि मुंहिंजा मसइला हल थी वेंदा। ईअं न आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला खे जॾहिं तव्हां पंहिंजा मसइला ॿुधायो था, जॾहिं तव्हां पंहिंजी तकलीफ़ ॿुधायो था ऐं तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला ते ईमान था रखो, त तव्हांखे बदिले में अल्लाह सुब्हानहू व तआला दिलि खे राहत, दिलि खे सुकून ॾींदो ऐं तव्हांजे दिलि में उमेद पैदा थींदी। तव्हांजे लाइ केॾा बि वॾा मसइला हूंदा, तव्हां चवंदव को मसइलो न आहे, मूंखे अल्लाह में उमेद आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला पाण ई मुंहिंजे लाइ बहितरी कंदो ऐं पाण ई सिधा रस्ता मूंखे ॾेखारींदो। अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजी रहमत जा दरवाज़ा मुंहिंजे लाइ खोलींदो। त याक़ूब अलैहिस्सलाम चए थो वञो ऐं अल्लाह जी रहमत मां नाउमीद न थियो। इन्नहु यअसु मिर रोहिल्लाहि इल्लल क़ौमुल काफ़िरून। त चवनि थो त छो त अल्लाह जी जेका बाज आहे, अल्लाह जी जेका रहमत आहे, उन मां केरु नाउमीद थींदा आहिनि? उन मां नाउमीद उहे ई थींदा आहिनि जेके अल्लाह ते बिलीव नथा कनि, जेके अल्लाह ते यकीन नथा कनि, जेके काफ़र आहिनि।
जेके अल्लाह जी ख़बर न आहे, जेके रब जी ख़बर न आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत मां नाउमीद उहे ई थींदा आहिनि जेके काफ़िर आहिनि ऐं जेके अल्लाह जी रहमत जी ख़बर न आहे। बाक़ी जेको मुस्लमान आहे, जेको मोमिन आहे ऐं जेके ख़बर आहे अल्लाह जी, उहे अल्लाह जी रहमत मां नाउमीद न थींदा आहिनि। उन्हनि खे चाहे केतिरी बि तकलीफ़ अचे, कुझु बि थी वञे, पंहिंजो उन्हनि जो जेको ईमान आहे उहा शइ उन्हनि जी बरक़रार रहंदी आहे, उन्हनि जी इबादत, उन्हनि जी उहे शयूं हलंदियूं आहिनि। अञा तकलीफ़ में उहे शयूं वधी वेंदियूं आहिनि त जीअं असां अल्लाह सुब्हानहु व तआला खे वधीक यादि कंदासीं त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे यादि कंदो। चवंदा आहिनि तव्हां जेतिरो तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खे यादि कंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे यादि कंदो। अगरि तव्हां पंहिंजे सुठे वक़्त में अल्लाह अज़्ज़ व जल खे यादि कंदो त अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे पंहिंजे ॾुखे वक़्त में यादि कंदो, तव्हांजे ॾुखे वक़्त में यादि कंदो। त इहे जेके शयूं आहिनि अल्लाह खे यादि करणु ॾुखे वक़्त में, ऐं तव्हां जॾहिं ख़ुशि आहियो तॾहिं बि इलाही माण्हू हूंदा आहिनि इलाही ख़ुशी में अल्लाह जी यादि खे विसारे छॾींदा आहिनि, इलाही माण्हू हूंदा आहिनि इलाही ॾुख में अल्लाह जी यादि खे विसारे छॾींदा आहिनि, निमाज़ बि न पढ़ंदा आहिनि। त अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत मां, अल्लाह सुब्हानहु व तआला जी नेमत मां, अल्लाह सुब्हानहु व तआला जी रिलीफ मां माण्हू नाउमीद न थिए। याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे ॿुधाए थो त अल्लाह जी रहमत मां जेको आहे तव्हां नाउमीद न थियो, अल्लाह जो जेको रिलीफ आहे, अल्लाह जो जेको दिलि खे सुकून आहे, उन मां नाउमीद न थियो, तव्हां वञो ऐं उनखे यूसुफ खे उनजे भाउ खे ॻोल्हियो। ऐं मुफ़स्सिरीन इहो बि चवनि था त इन में इहो बि आहे त याक़ूब अलैहिस्सलाम जेको यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॿुधायो नंढे हूंदे, याक़ूब अलैहिस्सलाम खे उन जा असरात नज़र अचणु लॻा ऐं उनखे इहा ख़बर हुई त हाणे उहो ख़्वाबु जेको आहे उहो सचो थियण वारो आहे। इन जे करे बि याक़ूब अलैहिस्सलाम खे इहो पंहिंजे पुटनि खे चयो त वञो ॻोल्हियो यूसुफ खे ऐं उनजे भाउ खे। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे हर वक़्तु होपफुल रखे ऐं असांखे नाउमीद जॾहिं बि थियूं त अल्लाह सुब्हानहु व तआला खां असां घुरूं त या अल्लाह असांखे जेको बि तकलीफ़ आहे असांजी दूरि फ़रमा। अल्लाह ताला असांखे हर तकलीफ़ुनि खां पंहिंजी पनाह में रखे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।